हिते नाज़रन खे आम ख़बर ॾींदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी पीपी पार्लियामेंटेरियंस जी सदारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अहम ख़बर आहे नाज़रन सां शेयर कयूं पिया। आसिफ ज़रदारी जी पार्टी सदारत तां इस्तीफ़ा बाबति इलेक्शन कमीशन खे आगाह कयो वियो आहे। सदर मुमलिकत बणजण सबबि आसिफ अली ज़रदारी पार्टी जी सदारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। अहम ख़बर नाज़रन सां शेयर कयूं पिया त सदर आसिफ अली ज़रदारी पीपी पार्लियामेंटेरियंस जी सदारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया त आसिफ अली ज़रदारी जी पार्टी सदारत तां इस्तीफ़ा बाबति इलेक्शन कमीशन के आगाह कयो वियो आहे। वधीक अव्हांखे इहो बि ॿुधायूं त सदर मुमलिकत बणजण सबबि आसिफ अली ज़रदारी पार्टी जी सदारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे त सदर आसिफ अली ज़रदारी पीपी पार्लियामेंटेरियंस जी सदारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। आसिफ अली ज़रदारी जी पार्टी सदारत तां इस्तीफ़ा बाबति इलेक्शन कमीशन के आगाह कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त सदर मुमलिकत बणजण सबबि आसिफ अली ज़रदारी पार्टी जी सदारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रन सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पीपी पार्लियामेंटेरियंस जी सदारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। आसिफ ज़रदारी जी पार्टी सदारत तां इस्तीफ़ा बाबति इलेक्शन कमीशन के आगाह कयो वियो आहे। सदर मुमलिकत बणजण सबबि आसिफ अली ज़रदारी पार्टी जी सदारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी खां। शाकिर सोलंकी, सदारत तां आसिफ अली ज़रदारी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। पार्टी सदारत तां छा तफ़सील आहे? सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस जो सदर भी हुयो ऐं सदर मुमलिकत बणजण खां पोइ जेको आहे हुन पंहिंजे पार्टी जेका सदारत आहे पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जी सदारत उहा अॼु छॾे ॾिनी आहे। हुन तां इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं इलेक्शन कमीशन खे बि हुन अहिड़ी आगाही ॾेई छॾी आहे। छाकाणि त सदर मुमलिकत जेको आहे उन जो किरदारु जेको आहे उहो सियासी किरदारु न हूंदो आहे। उनजी का बि सियासी वाबस्तगी न हूंदी आहे। उहो रियासत जो सरबराह हूंदो आहे ऐं सभु जमातूं हुन जे लाइ हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। इन जे करे सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जेको आहे पंहिंजी पार्टी जी जेका वाबस्तगी आहे जेका ऑफिशियल आहे उहा हुन छॾे ॾिनी आहे ऐं इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे पार्टी सदारत सां। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शाकिर सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।